मुक़द्दस ये सूरह मरियम जी आयत नंबर 83 खां तिलावत आहे। अल्लाह तबारक व तआला इन सूरह मरियम जे आख़िरी रुकू जे अंदर इंसान के शैतान जे हमलन जो ऐं शैतान जी आज़ादी जो अल्लाह पाक ॿुधाइण फरमायो ऐं फरमाईंदा ऐं इंसान तव्हांखे इहा सम्झ नाहे त असां मोकिलियोसीं शैतान खे काफ़रनि जे मथां तउज़्ज़ुहुम अज़्ज़ा ताकि उन्हनि खे उभारे इन अमल ते त उहे जेके अल्लाह जी नाफ़रमानी कनि। इंसान के दुनिया के अंदर बिन किस्मन जी तबियतुनि जो मुक़ाबिलो करणो पवंदो आहे या बिन किस्मन जी तबियत सां उनजो वास्तो रहंदो आहे। हिकिड़ो वास्तो इहो त इंसान जी तबियत चाहींदी त अल्लाह जे तरफ़ अचां, इबादत कयां, ज़िक्र अज़कार कयां, ऐं जेकॾहिं माहौल उनखे शैतान वारो मिलंदो त पोइ उहो चाहींदो त जेको आहे गाना वाना कयां ऐं उनखां अलावा नमाज़ न पढ़ां, अल्लाह जी नाफ़रमानी कयां, गिला गीबत गारियूं, ऐं जेकॾहिं अञा जेको आहे नशे वारे माहौल में हूंदो त अञा जेको आहे सिगरेट इहे जेके आहिनि साईं जेके चवां इहो शराब ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ॿिया आहियूं वायात वारा कम। फरमाई त असां शैतान खे बि आज़ादु छॾियोसीं ऐं रहमान जी दावत खे बि असां अवां ताईं पहुचाइणु फरमायोसीं। हाणे इंसान जे लाइ फ़ैसिलो करणु सवलो आहे त कहिड़ी दावत उनजी कामयाबी जी ज़मानत आहे ऐं कहिड़ी जेका आहे दावत उनजे लाइ बर्बादी आहे या नुक़सानु आहे। कुरान फरमाए त अलम तर अन्ना अरसलना शयातीन, तव्हां ॾिठो त असां मोकिलियोसीं शैताननि खे काफ़िरनि जे मथां त उज़्ज़ुहुम अज़्ज़ा ताकि उन्हनि खे उभार यानी शैतान जेको उभारींदो उहो उनखे दावत ॾींदो त अल्लाह जी नाफ़रमानी कर, हे गुनाह वारो कमु कर, बुख थो मरे, व्याज खाओ या मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां रुश्वत ऐं अहिड़नि अमलनि सां पंहिंजी ज़िंदगी पियो गुज़ारींदो। पोइ जंहिं ग़लति अमल जे अंदरि पेर रखियो त हाणे वरी गप वांगुरु उनजो पेर वेंदो ॿुॾंदो त वरी ॿाहिरि निकिरणु उनजो मुश्किल थी वेंदी। जीअं धुबण हूंदी आहे न, धुबण जे अंदरि इंसान जा पेर फासनि त फासण खां बाद में उनखे ॿाहिरि कढणु वॾो मसइलो हूंदो आहे। अहिड़ी तरह इंसान दुनिया जे शैतानियत वारे कमनि जे अंदरि फासंदो वेंदो, सम्झंदो बि सही त ग़लति कमु थो कयां, पर जेसीं ताईं उनखे माहौल न हूंदो अल्लाह जे दावत वारे प्रोग्राम ऐं रब जे रहमतुनि जा इहे जेके घर आहिनि, इहे पिंजरा आहिनि, इहे जॻहूं आहिनि अल्लाह जा घर, मदरसा क़ुरान वारियूं जॻहूं, दावत वारियूं जॻहूं, इहे अल्लाह जे तरफ़ छिकण जा जेके आहिनि ॼण त हिकिड़े क़िस्म जा ॼार आहिनि या जेको आहे दावत जे लाइ तरगीब जा हिकिड़ा सेंटर आहिनि, मर्कज़ आहिनि, उन्हनि सां ताल्लुक़ रखंदो त उनखे फ़ैसिलो करणु सवलो थी पवंदो। बाबा हे कमु ग़लति आहे, हिनखे छॾणु घुरिजे, ऐं हे कमु सही आहे, हिनखे करणु घुरिजे। पर जेकॾहिं दीन जे मर्कज़ सां इन रूह खे तसली ॾियण वारे क़ल्ब खे जेको आहे सुकून ॾियण वारे मर्कज़ सां इहे सेंटर आहिनि, इहे जेके अल्लाह जी रहमत जा मर्कज़ आहिनि, इन्हनि सां जेकॾहिं जुड़ियल न हूंदो, ताल्लुक़ न हूंदो त पोइ जेको हुनखे ख़बर कहिड़ी, सम्झंदो बि सही दिलि सां त कमु ग़लति थो कयां, पर हुनखे तौफ़ीक़ न मिलंदी त हिदायत जे तरफ़ अचां, नमाज़ जे तरफ़ अचां, गुनाह खां तौबा ताइब थियां। पर जेकॾहिं हेॾे ताल्लुक़ हूंदो अल्लाह पाक उनखे कम अज़ कम जेको आहे शैतान वारे उन रिफ़्ज़ खां ऐं उन शैतान वारे अमल खां रब साईं कुझु न कुझु उनखे महफ़ूज़ रखणु फरमाई। जेतिरो ताल्लुक़ मज़बूत इल्फ़ी वांगुरु ऐं मैजिक वांगुरु ताल्लुक़ अल्लाह पाक जे रस्तनि सां चिंबड़ियल हूंदो, गुनाह अचण में सफ़ा आसानी थी। पर ताल्लुक़ जेतिरो कमज़ोर पोइ खणी भला ताल्लुक़ जे न हुजण खां हुजण ताल्लुक़ पोइ बि भलो। फरमाई त फला तअजल अलैहिम इन्नमा नअद्दु लहुम अद्दा, प्यारा इन्हनि जे मथां जल्दी न कर, असां इन्हनि जे लाइ जेको मुक़ररु कयोसीं नअद्दु लहुम अद्दा तयारु कयोसीं असां इन्हनि जे लाइ हिकु मुक़ररु जॻह मुक़ररु वक़्तु ईंदो त उन वक़्त में उनखे पूरो करे उन्हनि जो हिसाब लाइ छॾींदासीं। यौम नहशुरुल मुत्तक़ीन इलर रहमान वफ़दा, फरमाई त जंहिं ॾींहुं जमा कंदासीं असां मुत्तक़ीन परहेज़गारनि खे अल्लाह जे तरफ़ वफ़दा जमात जी सूरत में। इहे मुत्तक़ी ऐं परहेज़गार अल्लाह जे अर्श जे पाछे जे हेठां बीठा हूंदा, अल्लाह पाक उन्हनि खे घुराईंदो, हे मुंहिंजा बना आहिनि, हिननि खे सज़ा खां बि बचायो, हिननि खे आख़िरत जी तकलीफ़ खां बि बचायो। फरमाई त यौम नहशुरुल मुत्तक़ीन, मुत्तक़ीन खे असां जमा कंदासीं अल्लाह जे तरफ़ जमात जी सूरत में। वनसूकुल मुजरिमीन इला जहन्नम विरदा, ऐं फरमाई त असां हकलींदासीं मुजरिमनि खे हकलींदा, हलो जीअं न चाबुक खणी करे मुजरिमनि खे जेल भॼाईंदो आहे त हलो तव्हांजी का औकात ई न आहे, तव्हांजी इज़त ई न आहे, तव्हां कानून जी पासदारी न कई, हाणे तव्हांजी छाजी इज़त आहे। हिकिड़ो जेकॾहिं जेल जे अंदरि वञी करे को कातिल को ॾोही को मुजरिम वञी करे उते जेल खे चढ़े यार मुंहिंजी इज़त कर, मां माण्हू आहियां, चऊं छाजी तुंहिंजी इज़त, तूं जुर्म करे पंहिंजी इज़त सत्यानाश करे हाणे हिते आंदर मुतरा खाओ सॼा। अहिड़े नमूने सां फरमाईंदा जेके मुजरिम हूंदा दुनिया जे अंदरि त उन्हनि खे आज़माइश जे करे अल्लाह पाक आज़ादी ॾिनी, पर आख़िरत जे अंदरि फ़रिश्ता कोड़नि सां हकलींदा, हलो
फरमाई इला जहन्नम कादे फरमाई जहन्नम जे तरफ हलो विरदा उनन जे ला खड्डा ठहल हुंदा उनन जे अंदर असां उनको चलाईंदासे ला यमलिकून शफाअत इल्ला फरमाई त उन वक्त में शफाअत जा भी मालिक न हुंदा अमल कमीदो साले अमल कमीदो ऐं शफाअत मां मुराद एड़ी जेका नाजायज़ शफाअत हुजे दुनिया में असां नाजायज़ सिफारिश हिलंदा जेकॾहिं जायज़ सिफारिश हुजे न त हर को अहल माण्हू पंहिंजी जॻह ते सुहिणे नमूने सां कमु सरंजाम ॾिए त दुनिया जे अंदरि इहा फितना फसाद ऐं बीमारी मुसीबत हुजे न पर अक्सर जाइन ते तव्हां ॾिसो त ना अहल माण्हू मुसलत आहिनि जंहिंजे करे अहल माण्हू जेके जॻह पाईंदा अथव त ना अहल माण्हू उन्हनि जी जॻह ते मुसलत लॻा पिया आहिनि कोई कमु ईअं थो थिए जीअं न अणसिखियल ड्राइवर जेको आहे उनखे बस ॾेई छॾिजे हलाए थो करे होॾे खामनि में हणंदो करे भित में हणंदो करे उन्हनि खे ज़ख़्मी कंदो अहिड़े नमूने सां ना अहल माण्हू बि जेके इन्हनि महकमनि जे अंदरि या पंहिंजे जॻहियुनि ते मुक़ररु कया वञनि था बसि हर को जो पंहिंजे पेट जे खाइण जे चकर अदालत जो बि निज़ाम धरम भरम एहतिसाब वारो निज़ाम बि धरम भरम ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे महकमनि जो निज़ाम बि धरम भरम पोइ वञी करे 100 मां को 10 सैकड़ो वञी पंहिंजी जाइ ते हक़ वारा माण्हू बीठा आहिनि वरना तव्हां ॾिसंदा त 90 सैकड़ो टीचर उस्ताद जेके हूंदा स्कूल जे उन्हनि खे पढ़णु कोन ईंदो ऐं जेके पुलिस वारा हूंदा त उन्हनि जे अंदरि बहादुरी ऐं ट्रेनिंग कोन हूंदी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे इन सिफारिश जे ज़रिए सां बसि अची करे हुते कुर्सी ते वेही रहंदा पोइ अवाम खे इंसाफ़ मिलंदो न वरी बचड़नि खे ओड़ी पढ़ाई मिलंदी जेको उन्हनि जो हक़ आहे सो क़ुरान फरमायो त ला यमलिकून ये सिफारिश जगम माना नाजायज़ सिफारिश जायज़ सिफारिश त सुन्नत आहे हिकिड़ो माण्हू अहल आहे उन जे लाइ कंहिं ताईं सिफारिश पहुचाइण थो हे हिन कम जो अहल आहे अवां जेको आहे मां सिफारिश थो कयां सुन्नत वारी सिफारिश त हिनखे हिन कम जे लाइ तव्हां क़बूल कयो इंशाअल्लाह तव्हांखे धको न थींदो जायज़ सिफारिश ख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे पर जेकॾहिं नाजायज़ सिफारिश हुजे हिकिड़े माण्हू खे ख़बर ई न आहे जेको आहे इन इंजीनियरिंग वारे कम जी या जेको बिजली वारे कम जी ऐं ॿिए खे वञी करे चवंदो न बिजली जो गाहु मिस्त्री खे रख उनखे जो रखंदो त या त हुनजे बिजली जो बोड़ो बोड़े छॾींदो या पाण जो प्यारो करे ॾींदो त अहिड़े नमूने सां आख़िरत जे अंदरि जायज़ सिफारिश नबियनि जी वलियनि जी हलंदी पर नाजायज़ सिफारिश माना हिन जो जेको आहे मीटर अलाह पाक वटि जेको बिल हुजे न उहो आयल हुजे जहन्नम जो ऐं वली ऐं नबी सिफारिश करे खे जन्नत मोकिलियो नथो थिए इहा आहे नाजायज़ सिफारिश फरमाई त ला यमलिकून शफाअत ये शफाअत जा हक़दार बि न थींदा इल्ला मन इत्तखद इनद अर्रहमान अहदा हा मगर जेके अल्लाह वाइदो ॾिनो वाइदो कंहिंखे ॾिनई मोमिन खे ऐं अमल सालिह वारे खे उन जे लाइ अल्लाह जो वाइदो आहे जेके ईमान न आहे उनखे अल्लाह जो वाइदो न आहे जेके अमल सालिह न आहे जेको अल्लाह खां डिॼे नथो इन जे लाइ बि अल्लाह जो वाइदो न आहे फरमाया वक़ालु इत्तखद अर्रहमान वलदा वरी काफ़िर रहंदो अल्लाह जे मथां इल्ज़ाम सही कहिड़ो फरमाई चवंदा त अल्लाह खे औलाद आहे लक़द जितुम शैअन इद्दा इहा त ओपरी शइ अल्लाह जे मथां इल्ज़ाम वारी आहियूं तकादु समावातु यतफत्तरन अन क़रीब क़यामत क़ाइम थींदी अल्लाह पाक आसमाननि खे ज़रा ज़रा करे छॾींदो वतन शक़ुल अर्ज़ु फरमाई त इहा ज़मीन फाटी पवंदी वतखिरुल जिबालु हद्दा फरमाई त पहाड़नि खे जबलनि खे अल्लाह पाक भोरा भोरा करे छॾींदो फरमाई अचे थो ॿी जॻह ते फरमाई इहे पहाड़ जेके आहिनि कप वांगुरु सनड़ा जेके आहिनि कप वांगुरु रुईअ वांगुरु ज़रा ज़रा थी करे हवा जे अंदरि उॾामण लॻंदा अंदाउ लिर्रहमान वलदा फरमाई त इहे दावा कंदा त अल्लाह खे औलाद आहे वमा यंबगी लिर्रहमान अन यत्तखिद वलदा हालांकि अल्लाह खे जेको रहमान आहे उनखे औलाद जी ज़रूरत ई न आहे औलाद त उनखे हूंदी आहे जेके मौत ऐं हयात हुजे जेको मरंदो या पुराणो थींदो त उन वक़्त में उनखे औलाद जी ज़रूरत पइजी सघे थी अल्लाह जे मथां न मौत आहे न ज़ौफ़ आहे न कमज़ोरी आहे वो मौत खां भी पाक हो औलाद खां भी पाक हो और जमण खां भी पाक हो ॼणण खां भी पाक हो फरमाई हुवल अव्वल वल आखिर उन जी न का इब्तिदा है न का इंतहा है की आहे अल्लाह फरमाई द अव्वल ऐं आखिर ॼाणण वारी ज़ात बि अल्लाह जी हर शइ अल्लाह पाक पाण फरमाई त अंदाउ लिर्रहमान वलदा वमा यंबगी लिर्रहमान अन यत्तखिद वलदा इन कुल्लु मन फिस समावात जेको भी कुछ आसमाननि में आहे ज़मीननि में आहे इल्ला आतिर रहमान अबदा फरमाई त इहे सभु जेके आहिनि रब रहमान जी ताबेदारी कंदड़ आहिनि लक़द अहसाहुम वअद्दहुम अद्दा फरमाई अल्लाह पाक उन्हनि जे लाइ मुक़रर ॾींहुं कयो उन मुक़रर ॾींहं जे अंदरि उहे पंहिंजो वाइदे जे मुताबिक़ पूरा लहंदा वकुल्लुहुम आतीही यौमल क़ियामति फरदा इन्हनि सभिनीनि खे अल्लाह से आणींदो क़यामत जे ॾींहुं अकेलो करे इन्नल लदीना आमनू इहा त हुई मुजरिमनि जी ॻाल्हि जंहिंजे लाइ अल्लाह पाक जहन्नम खे मुक़ररु कयो वरी फरमाईंदा अवां ईमान वारनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे फरमाई इन्नल लदीना आमनू वअमिलुस सालिहात जिन ईमान आंदो
अमल साले कया सयजअलु लहुमुर रहमानु वद्दा उन्हनि जे लाइ अल्लाह जे तरफ़ खां मेहरबानी हूंदी मोहब्बत हूंदी अल्लाह जे तरफ़ खां फइन्नमा यस्सरनाहु बिलिसानिक जरा सा इन मामलनि खे न वाक़िअनि खे तुंहिंजी ज़बान ते आसान कयोसीं लितुबश्शिर बिहिल मुत्तक़ीन ताकि तुम मुत्तक़िन खे परहेज़गारनि खे ख़ुशख़बरी दे वतुनज़िर बिही क़ौमल लुद्दा ऐं फरमाए टे जारी तौर हिन क़ुरान जे ज़रिए सां नाफ़रमान क़ौम खे वकम अहलकना क़बलहुम मिन क़र्निन फरमाई त केतिरा ई आहिनि क़ौम वारा जिन खे असां इन्हनि खां पहिरियां हलाक कयोसीं हल तुहिस्सु मिनहुम केतिरा ॻोठनि जा ॻोठ असां हलाक करे छॾियासीं फरमाई त हल तुहिस्सु मिनहुम मिन अहदिन औ तस्माउ लहुम रिक्ज़ा फरमाई छा तव्हांखे उन्हनि जी भला भणक पई जेके ॻोठ ख़तमु कयासीं या जेको आहे माण्हुनि जा माण्हू खज़ाननि जा खज़ाना मुल्कनि जा मुल्क ख़तमु कयासीं उन्हनि जी का भणक कंहिं हिकिड़े जो ॻाल्हाइण तव्हांखे ख़बर पई फरमाई जीअं उन्हनि जी का भणक उन्हनि जो को काश तव्हांखे महसूसु न थींदे अहिड़ी तरह अॼोका बि जेके इंसान जॾहिं हलिया वेंदा पोइ त कंहिंखे ख़बर ई न पवंदी त हे बि कंहिं दुनिया जे तख़्ते ते मौजूदु हूंदा असांजी का औकात ई कोन्हे जॾहिं असां वेंदासीं न पोइ जेको सुञाणींदे कोन्हे हल तुहिस्सु मिनहुम मिन अहदिन फरमाई त छा तव्हां महसूसु कयो था मां कंहिं ॿिए जी ॻाल्हि का महसूसु कयो था औ तस्माउ लहुम रिक्ज़ा या इन्हनि जी का तव्हां भणक ॿुधी हुजे अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल